बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। साथी दोस्तों, जीअं त हीअ ख़रीफ़ जी जेका सीज़न आहे, इन में सभ खां वॾो जेको इशू हारी जे लाइ हूंदो आहे उहो आहे त गंद गाह वणनि में। छो त गर्मियूं वधी वेंदियूं आहिनि, उन करे गाह जी गुॾ कढणु तमामु ॾुखी हूंदी आहे। त हाणे उन में हीअ आहे त जेकॾहिं तव्हां वटि ट्रिपल जीन वण आहिनि त उहे ट्रिपल जीन वारा जेके दोस्त आहिनि उहे गंद गाह जो ख़ात्मो तमामु आसान तरीक़े सां करे सघनि था, जंहिंमें काम दवा ख़ासि तौर ते असां वटि यूज़ थींदी आहे छॿर ऐं सावड़ी जे लाइ, ऐं ग्लाइसोफेट दवा जेका आहे उहा असां इस्तेमालु कंदा आहियूं सभिनी गाहनि लाइ। उन करे ठली सिंगल दवा जेका आहे ग्लाइसोफेट, उहा गाह लाइ इस्तेमालु कंदो त उन पावर घटि हूंदो। उन पावर खे बैकअप करण जे लाइ असां आम तौर ते हीअ जेको स्प्रे वारी टांकी हूंदी आहे 20 लीटरनि वारी, उन में 300 सीसी ग्लाइसोफेट या 250 300 250 300 इहा रूटीन हूंदी आहे हारियुनि जी, उहा ग्लाइसोफेट ऐं 50 सीसी काम उन में मिलाए मिक्स करे पोइ स्प्रे कंदा आहियूं। त जंहिंमें तव्हांजी छॿर सावड़ी ॿिया जेतिरा गंदगा हीअ सोई सावड़ी आहे त इहे जेके आहिनि थी वेंदा। वरी तव्हांजी जान छुटी पवंदी, जेकॾहिं ॿियो कोई स्प्रे तव्हांखे करिणो पियो त उहो तव्हांखे करिणो पवंदो आफ्टर रेन, यानी बारिशुनि खां पोइ करिणो पवंदो, बाक़ी अॻु में गाह कोन्ह थींदो को। त इहो आहे बहितर तरीक़ो। जेकॾहिं अञा माण्हू चए थो त ऐं का वधीक गंदगा कलूरा ॿिया तमामु घणा आहिनि त पोइ हू जाफ़र बिरादर जी हिकिड़ी दवा ईंदी आहे टॉप केयर, उहा बि ग्लाइसोफेट आहे, पर उनजो मोड ऑफ एक्शन इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे। उहा लॻाए त मुर्गी गाह ख़तमु थींदो जड़ खां। त इहे आहिनि आसान तरीक़ा। जेकॾहिं रुॻो तव्हां वटि सिंगल जीन वैराइटी आहे लॻल किर्स या ॿी का अहिड़ी वैराइटी सिंगल जीन एसिस 32 114 आहे, त पोइ उहे फ़क़ति स्प्रे करे सघनि था काम दवा जो साहिबु 100 सीसी या 125 सीसी फी एकड़ ते। उहा वण कोन साड़ींदी, बाक़ी ॿ शयूं साड़ींदी, रुॻो छॿर ऐं सावड़ी, ॿियनि गाह जो नालो कोन वठंदी को। त अहिड़े तरीक़े सां तव्हां गंद गाह जो ख़ात्मो कंदो त तव्हांजी पैदावार वधीक ईंदी। त इहा जेका मेन टेक्निकल पॉइंट हुई। नंबर ॿी ॻाल्हि इहा हुई त नोज़ल कहिड़ो इस्तेमालु कजे। जेको तव्हां डोल गोल्ड यूज़ कंदा आहियो, जेका फ्लैट जेन नोज़ल, उहो हिन में कतई इस्तेमालु न कबो। हीअ गंद गाह ख़तमु करण लाइ जेको आम नोज़ल थींदो आहे, जेको पाण स्प्रे कंदा आहियूं जीतनि ते, उहा ई 5 सुराखनि वारी नोज़ल उहा इस्तेमालु करणी आहे। इहा माना ॻाल्हि नोट करे ॾियो टेक्निकली। पर अञा बि वरी कुझु दोस्त चवंदा त यार गंद गाह घणो आहे, असां वटि किर्स बि लॻल आहे, त पोइ छा कयूं। पोइ जेकर तव्हांजो किर्स वण वॾा थी वञनि, हिन खां थोरा अञा स्टेज वॾी हुजे हिननि जी, यानी 70 खां 80 ॾींहंनि जा वण हुजनि, त पोइ उन्हनि ते ग्लाइसोफेट इस्तेमालु करे सघिजे थी, पर शील्ड लॻाए। ऐं कोशिशि इहा करणी आहे त कॾहिं बि वण जे मथां ग्लाइसोफेट स्प्रे न थिए, हेठि थिए। पोइ जेकॾहिं पाड़ में को पन सड़ी वियो त बि ख़ैरु आहे, ऐं स्लो कजे। गर्मी जे जीअं अॼु मौसम आहे त इनशा ताला जेको आहे गाह गन ख़तमु थी सघे थो टेक्निकल तरीक़े सां। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।